बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम प्यारे दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु अव्हांखे पंहिंजे चैनल ते वेलकम कयूं था। उम्मीद कयूं था त उम्मीद सभु ख़ैर आफ़ियत सां हूंदा। जी हाँ दोस्तों, त ब्रेकिंग न्यूज़ खां अव्हांखे आगाह कंदा हलूं त सिंध जी सुरीली फ़नकारा फ़ाइज़ा अली जल्द ॿार खे जनम ॾींदी। डॉक्टरनि ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी ऐं सोशल मीडिया ते अब्दुल हमीद अबड़ो खे दोस्तनि जूं मुबारकूं। प्यारा दोस्तों, छा इहा हक़ीक़त आहे? इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? अॼु जे हिन वीडियो में अव्हां सां शेयर कंदासीं। उन खां पहिरियों जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾु ॾिनल बेल आइकन खे दॿाए नोटिफिकेशन ऑल ते करे छॾियो त असांजी हर नई ईंदड़ वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। प्यारा दोस्तों, हलूं था अॼु जी ख़बर जी तरफ़। जी हाँ दोस्तों, फ़ाइज़ा अली ऐं अब्दुल हमीद अबड़ो खे आगा खान हॉस्पिटल में चेकअप कराईंदे ॾिठो वियो, जंहिंखां पोइ इहा ॻाल्हि सोशल मीडिया ते वायरल थी वई त फ़ाइज़ा अली जल्दी ॿार खे जनम ॾियण वारी आहे। ऐं अब्दुल हमीद अबड़ो खां पुछण ते अब्दुल हमीद अबड़ो पिणु तस्दीक कई त जी हा, असां हॉस्पिटल विया हुआसीं ऐं रूटीन चेकअप करायो, जंहिंखां पोइ असां वापसि हलिया आयासीं। पर इन में का सदाकत न आहे त फ़ाइज़ा अली कंहिं ॿार खे जनम ॾियण वारी आहे। फ़ाइज़ा अली जी तबियत नासाज़ हुई, जंहिंजे करे असां चेकअप करायो ऐं इहो चेकअप जस्ट रूटीन चेकअप हुयो। इन में का बि अहिड़ी ॻाल्हि न हुई जेका सोशल मीडिया ते वायरल थी रही आहे। त प्यारा दोस्तों, हीअ हुई असांजी अॼु जी वीडियो। यकीनन अव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आई हुजे दोस्तनि सां शेयर कयो, कमेंट करे पंहिंजी राय खां आगाह कयो। दुआउनि में यादि कजो। कंहिं ॿी वीडियो में वरी मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।